त जॾहिं ॼट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। शियो बि काफ़र सुन्नी बि काफ़र मस्जिद मञा अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। ऐं जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिबो जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिबो जॾहिं मुल इज़त संदो नान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा त रिश्वत सिफ़ारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। पहिराण तस्बीह हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। ऐं सॼो ॾींहुं घर में जे भञंदे खटोला रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। ऐं जॾहिं इल्म वारा मरनि मुफ़लिसीअ में जॾहिं इल्म वारा मरनि मुफ़लिसीअ में रिढार बकरार धनवान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणिबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। ऐं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। ऐं ख़ुशामद जी बुछड़ी बीमारी में फाथल बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा। ऐं मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदई कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। कई माठ थींदे मुनाफ़िक़ ड्रिबाई तारीख़ में तोते अरमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं ॼट तोते हुकुमरान थींदा।